खाधो। ठीक है, ये 4 बुनियादी ज़रूरतूं आहिनि जानदारनि खे ज़िंदह रहण लाइ। इन्हनि खां सवाइ जानदार ज़िंदा नथा रही सघनि। हवा ऑक्सीजन जेका हूंदी उहा लाइ, हवा मां साहु खणण जे लाइ ऑक्सीजन इस्तेमालु कंदासीं। कार्बन डाइऑक्साइड ॿूटा खणंदा रोशनाई तरकीब जे लाइ। MCQs यादि कंदव। कार्बन डाइऑक्साइड रोशनाई तरकीब जे लाइ घुरिजे, कंहिंखे घुरिजे? ॿूटनि खे, फोटोसिंथेसिस। ठीकु आहे, बाक़ी साहु सभई खणंदा आहिनि। ऑक्सीजन सभिनी खे घुरिजे, कार्बन डाइऑक्साइड हवा मां ॿूटनि खे घुरिजे। छाजे लाइ घुरिजे? रोशनाई तरकीब करण जे लाइ। जेको आहे जानदारनि खे पीअण जे लाइ असांखे घुरिजे, पाणी असांखे तवानाई कोन ॾींदो आहे, पर ॿूटनि खे रोशनाई तरकीब जे लाइ पाणी घुरिजे। ॿूटनि खे फोटोसिंथेसिस लाइ ॿूटनि खे, सभिनी जानदारनि खे। उन खां पोइ खाधो हर हिकु जानदार जो। लाइट जेकी आहे रोशनी, सिज जी रोशनी ॿूटे खे, इहा बि रोशनी फोटोसिंथेसिस लाइ ॿूटे खे घुरिजे। फोटोसिंथेसिस यानी तरकीब लाइ। सिंथेसिस न थींदी त पोइ ॿिया कोई बि जानदार ज़िंदा न रही सघंदो। हाणे ॾिसो